अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तान पीपल्स पार्टी दादू तरफ़ां कराची के वफ़ाक़ जे इंतज़ामनि हेठि ॾिण ख़िलाफ़ रैली कढी प्रेस क्लब दादू अॻियां मुज़ाहिरो कयो वियो। कराची सिंध जी दिलि आहे। वफ़ाक़ जे अहिड़नि क़दमनि जी सख़्त लफ़्ज़नि में मुखालफ़त कई वेंदी। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार पाकिस्तान पीपल्स पार्टी दादूअ जे सीनियर नायब सदर गुलाम शबीर अबड़ो, जनरल सेक्रेटरी गुलाम दस्तगीर गोरड़, सरदार अशरफ खान सोलंगी, मोहम्मद उमर पंवर, शहजाद भंड, गुलाम मुर्तज़ा गोरड़, अब्दुल मुत्तलब पंवर, रफ़ीक मिरानी, वाजिद मला ऐं ॿियनि पीपी अॻवाननि ऐं ज़िले तंज़ीम जे ज़िले उहिदेदारनि ख़िताब कंदे कयो। एहतिजाजी रैली खे ख़िताब कंदे वधीक चयो वियो त अरिड़हीं तरमीम में सूबनि जी ख़ुदि मुख़्तियारी शामिल आहे। आसिफ अली दरदारीअ खे नेब जा दड़का डिॼारे नथा सघनि। रैलीअ में शरीक पीपल्स पार्टीअ जी जियालनि पारां सख़्त नारेबाज़ी कंदे भरपूर मुतालबो कयो वियो त न्याज़ी सरकार कराची खे वफ़ाक़ हवाले करण वारे होड़ तां न लथी त सिंध में दमादम मस्त कलंदर कई वेंदी। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर फिदा हुसैन पंवर, निदायत सिंध दादू।